नाज़रीन, टाउन कमेटी पिराले जो ॻोठ मोहम्मद अमीन जलबानी में मौजूद आहियूं, जेका मुसलसल बरसात पवण खां पोइ हितां तक़रीबन 50 खां 60 घर किरी तबाह थी वियो आहे। हितां जो ॻोठाणनि सां अचो त हाल कयूं त उनजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र कीअं थो थिए। असांजा 30-35 ॻोठ सैलाब जे में अची विया आहिनि, बरसाति जी ॿोॾि में अची विया आहिनि। हिन महिल ते असां सां को बि टाउन जो माण्हू या को वस वारो अमलदार हिते कोन पहुतो आहे। असांजा घर हितां ॾिसी सघो था, घर असांजा तबाह थी विया आहिनि। बछड़ा असांजा वाहन ते बुखनि ते पिया आहिनि, बीमारी वकोड़े वई आहे। टाउन कमेटी वारा चेयरमैन उहे बि ज़ाहिर न थिया आहिनि। असांजा बछड़ा वाह ते वेठा आहिनि बुख ते, राशन पाणी कोन्हे। असांखे टेंट खपनि, राशन पाणी खपे। ये घर था ॾिसो था, बरसात में असांजा घर किरी पिया आहिनि, हर शइ किरी पई आहे। खुलियल आसमान हेठो वेठा आहियूं ॿाहिरि। कंहिं बि असांजे अपील न कई आहे, कंहिं बि असां कंहिं महिल मदद असांजी न कई आहे। पर ईअं वेठा आहियूं खुलियल आसमान ते। जो न दाणा बचा का शइ असां बचा खुले आसमान जे मथां वेठा आहिनि। सो इहे ख़ुदा इन शामतनो ख़ुदा पनाह ॾे। हिन महिल ते बस रमंदड़ कोई MN MP असांजे लड़ी कंहिं सार्थ बणिजो छा सॼो ॻोठ ग़रीबी आहे, हू बि ग़रीबी मज़दूर ॻोठ आहे असांजो। MP MNA टाउन कमेटी पिरालो ऐं वस वारनि खे इहा रिक्वेस्ट कई आहे त हीअ घरनि में जेको बीठल पाणी आहे इहो बि निकाल कयो वञे ऐं बेचैनियूं ख़तमु कयूं वञे। कैमरा टीम सां गॾु नियाज़ अली सोलंकी, सिंध TV न्यूज़ पिरालो।